सीनियर सिटीज़न एसोसिएशन जी माहवार गजाणी थी गुज़री। रिपोर्ट मंजूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जी माहवार गजाणी डिसेंटर में रखी वई हिन मीटिंग जी सदारत जा फ़र्ज़ सदर दरिया खान बलूच सर अंजाम ॾिना। जिते मीटिंग जी कार्रवाई जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली फाज़लाणी मोहब्बती ऐं सकून भरे अंदाज़ सां हलाई। हस्बे रवायत कलामतुन भरे तिलावत सां मीटिंग जो आगाज़ कयो वियो, जेका बुज़दिग मेंबर जनाब अब्दुल हकीम दायो तिलावत फरमाई। कुल 4 एजेंडाउनि ते शरीक मेंबरनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, जिन में औरत मेंबरनि बि हिस्सो वरितो। अॼोकी गजाणे लाइ लंच जो एहतमाम मिस्टर दरिया ख़ान पंहिंजे तरफ़ां कयो हो, जॾहिं त मीर मुअज़्ज़म टालपुर पंहिंजे फ्रूट फार्म जो ख़ासि मेवो लसूड़ा गेदुड़ा बतौर तोहफ़ो मोकिलिया। हुन गजाणी में अहम फ़ैसिला कया विया त मुख़ालिफ़ ग्रुप खे इंतबाह कयो वियो त हू एसोसिएशन जे मामले में मुदाख़लत करे फलाही ऐं समाजी कमनि में रुकावट न विझनि। गजाणी दौरान ज़ोहर नमाज़ जो वक़्तु थियण ते दायो साहिब जी इमामत में फ़र्ज़ नमाज़ अदा कई वई।